बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टमाटा कटे खल लाइ चङी तरह पोइ तईअ में विझी उन में शामिलु कंदासूं कुकिंग ऑयल यानी तेल। पोइ जॾहिं पाणी थोरो ख़ुश्क थिए टमाटनि जो त उन में शामिलु कंदासूं ॻाढ़ा मिर्च पीठल धाणा लूणु शिमलो मिर्च ऐं हिकु देसी साओ मिर्च। पोइ इन्हनि खे असां पचण लाइ छॾे ॾींदासूं। ॿिए पासे असां 2 बेदा खणी उन खे टोड़े हिकु वटड़ीअ में पासे सां रखंदासूं। टमाटनि जो तक़रीबन 3 हिसा पाणी ख़ुश्क थी चुको आहे ऐं तेल बि ॾिसो मथां हल्को अची चुको आहे। पोइ शामिलु कंदासूं 2 बेदा। चङी तरह इन्हनि खे चिथींदासूं। चङी तरह मिलाए टमाटनि में मिक्स कंदासूं। एसि ताईं मिलाईंदासूं जेसि ताईं टमाटा ऐं बेदो कीमे वांगुरु चूरो न थी वञनि। 2 मिंट पचाए जॾहिं तेल अचे मथां त पोइ लाहे प्लेट में रखंदासूं ऐं मथां विझंदासूं सावा धाणा। तयारु आहे असांजो सुबुह जो मज़ेदार नाश्तो टमाटे वारा बेदा। तमामु ज़ाइकेदार ऐं जल्दी ठहंदड़ आहिनि।